अस्सलामुअलैकुम दोस्तों, कुछ महीननि खां वठी हिकु वीडियो काफ़ी सोशल मीडिया ते वायरल आहे। जंहिं वीडियो में हिकु बुज़ुर्ग शख़्स पंहिंजी ज़िंदगीअ जी आख़िरी ख़्वाहिश ॿुधाए रहियो आहे। त हीअ वीडियो सोशल मीडिया ते हलचल मचाए छॾी आहे। वीडियो ॾिसण बाद मुमताज़ मोलाई जा परस्तार बि हैरान आहिनि। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अवां जेको बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त दोस्तों, हिन बुज़ुर्ग शख़्स जो नालो होत फ़क़ीर आहे, जंहिंजो तालुक़ु डिस्ट्रिक्ट कंबर शदादकोट सां आहे। पेशे जे लिहाज़ सां ही बुज़ुर्ग हिकु शाइर आहे ऐं मरहूम अल्हड़ फ़क़ीर जो शागिर्द आहे ऐं शाइर उस्ताद मरहूम अनवर कमरानी जो दोस्त पिणु आहे। वीडियो ॾिसण बाद तव्हां बि कमेंट्स जे ज़रिए पंहिंजे क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। छा मुमताज़ मोलाई खे पंहिंजे परस्तार जी ज़िंदगी जी आख़िरी ख़्वाहिश पूरी करणु खपे या न? कमेंट्स जे ज़रिए तव्हां बि ज़रूरु ॿुधाईंदा। अचो त वीडियो जी तरफ़ सभ खां पहिरियों हलूं ऐं वीडियो ॾिसूं। शाइरी ॾियो था फनकारनि खे त फनकार पैसा था घुरनि, त 20,000 ॾे 15,000 ॾे त पोइ तुंहिंजो हिकिड़ो कलाम ॻायूं। बाबा हाणे जे तव्हां ॻायो तव्हांखे पैसा कंपनी ॾींदो, जे कंपनी खे न वणियो पोइ कंपनी वारो अचे त मां ॾंढु भरे ॾियां जे कलाम न बाबा पैसा। हाणे पैसा उहे शाइर ॾींदा आहिनि जंहिंजो कलाम को ॿुधण जहिड़ो ई न हूंदो आहे। पोइ 5 रुपया ॾेई मिड़ेई उहो ॻाए ख़ल्क़ खे परेशान कंदा आहिनि। बाबा मुंहिंजे ज़िंदगीअ जो आख़िरी ख़्वाहिश इहो आहे त मुमताज़ मोलाई मुंहिंजो हिकिड़ो कलाम ॻाए, पंहिंजे आवाज़ में हिकिड़ो कलाम ॻाए